नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय अजमेर जे सिंधी विभाग मां। कल असां BA पार्ट सेकेंड जे दर्सी किताब उछल जे मज़मून सिंधुअ जी भूमि जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। हिन मज़मून में लेखक सिंधुअ जी भूमि जी वाखाण कंदे, सिंधु दरिया जी वाखाण कंदे उन जे बारे में ॿुधायो आहे। लेखक कल्ह असां पढ़ियोसीं त लेखक ॿुधाए थो त हर भूमीअ जी, हर धरतीअ जो का न का ख़ासियत हूंदी आहे, का न का उन जी का कमी हूंदी आहे। हर धरतीअ जो, हर नदीअ जी का न का सुठाई हूंदी आहे। इन ई तरह असांजी सिंधुरीअ जी बि इहा ख़ासियत आहे त उहा अयामनि खां समय जो शिकार थींदी रही आहे ऐं जाग्राफीअ जे पेच में फासी करे हमेशह सिंधुअ जे वहिकिरो फेराइण जे करे उतां जी जाति, उतां जी सभु कुझु चेंज थींदो रहियो आहे। लेखक ॿुधाए थो त प्रकृतिअ जो उथल पुथल जे करे हर भूमीअ जो कॾहिं घटि कॾहिं वधि प्रभाव थींदो रहंदो आहे। इन ई तरह सिंधुअ जो बि हाल ईअं ई रहियो आहे। पर इहा बि सही ॻाल्हि आहे त सिंधुअ जी भूमीअ में जेको आहे हिकु रूहानी राज़ आहे, हिकु रूहानियत आहे। हिते जंहिं सिंधु घुमियो हूंदो, जिन सिंधियुनि उते वञी ॾिठो हूंदो, उन्हनि खे इहो अहसासु थियो हूंदो त उते कहिड़ी न रूहानियत मिले थी ऐं कहिड़ो रूहानी राज़ मिले थो। सिंधुअ जी भूमीअ ते घणेई क़ौमियूं पनपियूं ऐं इतिहास गवाह आहे त इते ई वेदनि जी रचना थी हुई ऐं वॾनि ऋषियुनि ऐं मुनियुनि तपस्याऊं कयूं हुयूं। इन करे सिंधुअ जी भूमि ॾाढी पवित्र ऐं अलहदी आहे। अॼु असां अॻिते पढ़ंदासीं। अॻिते लेखक ॿुधाए थो त जे सिंधु जे जल जो महात्म अहिड़ो ऊच कोटीअ जो आहे त सिंधुअ जी मिटी बि का घटि न आहे। सिंधुअ जी मिटी मर्ज लाइ माजून आहे, मन लाइ मौज आहे। लेखक चए थो त जंहिं तरह सां जो जल, सिंधुअ जे जल जो हेॾो महत्तम आहे, हेॾे ऊच कोटीअ जो जल आहे, इन ई तरह सिंधुअ जी जेकी मिटी आहे, सिंधु देश जी जेकी मिटी आहे, उहा बि का घटि कोन्हे। उहा हर मर्ज जे लाइ दवा जो रूप थी धारण करे ऐं मननि लाइ मौज थी आणे। अॻियां लिखे थो त सिंधुअ जे पटनि भटनि में ख़ुशादगी आहे, ताज़गी आहे, नवाण आहे। सोरह सिंधुअ में थिए कान, सिंधुअ में सदाईं सकार आहे। जिते सोरह कोन्हे सुकर आहे, उते सबुर आहे, मन खे शांती आहे, सूंहं लाइ अभिलाषा आहे। सिंधी थोरे खटे घणी बरकत जा आदी आहिनि, हुननि खे माया जी उहा ममता न आहे जा चित खे चलाए। लेखक सिंधु भूमीअ जी महता ऐं महानता ॻाईंदे चवे थो त हिते जिते किथे ख़ुशहाली ख़ुशहाली आहे। हिते दिलियुनि में सोरह कोन्हे, हितां जे माण्हुनि जूं दिलियूं ॾाढियूं वॾियूं आहिनि ऐं उन में हर को समाइजी थो वञे। हितां जे माण्हुनि खे सबुरु आहे, शुकुरु आहे, शांती आहे। इहे थोरीअ में बि ख़ुशि रहण वारा माण्हू आहिनि। इन करे सिंधी जेके आहिनि उहे मोह माया खां परे आहिनि। अॻियां चए थो त थोरी महिनत सां सिंधुअ में हर को माण्हू सुखियो सुताबो रही सघे थो। हद खां ॿाहिरि मेड़ण ऐं वकील थियणु सिंधियत में रवा न आहे। लिखे थो त हिते थोरी महिनत करे बि जेको सिंधुअ में माण्हू रहनि था, उहे थोरी महिनत सां बि पंहिंजो पाण खे सुखियो सुताबो रखी सघनि था ऐं हिते मेड़ण में विश्वास न रखंदा आहिनि। जीअं जैन धर्म में आहे त मेड़ रखणु, अधिक संचय करणु, चाहे उहो धन जो हुजे, चाहे ज़मीन जो हुजे, चाहे अन्न जो हुजे, उहो हराम आहे। इन ई तरह सिंधु वासी बि मेड़ण में विश्वास न रखंदा आहिनि। अॻियां चवे थो त सिंधीअ वटि जे कुझु गॾु थियो आहे त उहा सदावत में वियो, महिमान नवाज़ीअ में ख़र्च थियो, ॾुहारनि, ॾेसावरनि ऐं सिंधियुनि जूं ख़ैराती संस्थाऊं हलनि पियूं। सिंधी कमी ऐं कासबी, वणजारा ऐं सर्राफा, मारूअरा ऐं मीर, कलाल ऐं कामोरा सिंधुअ जी मिटीअ मां उपजियल, सिंधुअ जे जल मां तृप्त थियल गैरत जा धणी आहिनि ऐं तोकल पसंदि आहिनि। अॻियां सिंधु जे माण्हुनि जी व्याख्या कंदे, उन्हनि जी ख़ुशहालीअ जे बारे में ॻाल्हियूं ॿुधाईंदे लेखक लिखे थो त अगरि सिंधियुनि कुझु गॾु कयो बि आहे त उन्हनि महिमान नवाज़ीअ ते उहो सभु ख़र्चु कयो आहे। अर्थात सिंधु वासी जेके आहिनि उहे महिमान नवाज़ आहिनि ऐं इन करे ई उन्हनि जूं खोलियल धर्मशालाऊं ऐं इहे अॼु बि हलनि थियूं ऐं सिंधी उन्हनि खे
पनपाइनि था। सिंधियुनि में सभु तरह जा माण्हू आहिनि, कामोड़ा बि आहिनि, त सर्राफा बि आहिनि, वणजारा बि आहिनि, मीर बि आहिनि, सभु आहिनि। उहे सभु तृप्त आहिनि। सिंधूअ जे जल में, सिंधूअ जी धरतीअ में उहा ताक़त आहे जंहिंजे करे उहे हर तरह सां तृप्त रहनि था। अॻियां लिखे थो त हुननि खे पंहिंजे रॿ ऐं डथ, भत ऐं भोड़ पराए पुलाव खां घणो वधीक था वणनि। ॿियनि जे खाधे पीते चोड़ण मारण ते हुननि खे रश्क नथो जागे, हुननि जो अंदरि नथो जले। अर्थात उहे ॿियनि सां रीस कोन था कनि, उहे पंहिंजे खिचड़ीअ में बि ख़ुशि आहिनि ऐं ॿियनि जे बोड़ पुलाव खे ॾिसी करे उन्हनि सां रीस कोन था कनि ऐं उन्हनि सां जेको आहे उन्हनि जो अंदरि कोन थो जले। अॻियां लिखे थो, सिंधूअ जी मिटी छूत छात या वेर जे तहसब लाइ कातर ज़हर आहे। सिंधीअ लाइ टिटीअ ऐं कुचर में सम ॾिसणु भॻवानु बिल्कुलु सवली ॻाल्हि आहे। सिंधूअ जा दहकानी ओठी ऐं गेवार कंहिं कंहिं वेर उन ई उताईअ में था रसनि, उन ई गहराईअ में था जाती पाइनि जंहिं उताई ऐं गहराईअ लाइ योगी ऐं सिद्ध पुरुष पाण खां था ॻाड़नि ऐं तपस्या कनि। लेखक चए थो त सिंधू वासी जेके आहिनि उहे छूत छात ऐं जाती पाती ऐं नंढे वॾे खां मथे आहिनि, इन्हनि ॻाल्हियुनि में विश्वास न रखंदा आहिनि। उहे सभिनी में ई भॻवानु ॾिसंदा आहिनि। घणी दफ़ा त कुझु एतिरो गहराईअ खे प्राप्त करे छॾींदा आहिनि जंहिं गहराई खे प्राप्त करण लाइ ऋषि मुनि सालनि तपस्या कंदा आहिनि। अॻियां लेखक लिखे थो त उठ ते चढ़ी सिंधूअ जे पटन मां सफ़र करणु माना मन खे ईश्वर जे पासे खिचणु, एकांत जे आलाप खे कन ॾेई ॿुधणु, कॾहिं कॾहिं सुध ॿुध बि विञाए वेहणु। सिंधू जी जल ऐं मिटीअ जे मेलाप खे शक्ति आहे, चित खे चरियो करे नासवंत दुनिया मां मन खे हटाए ऐं हक़ीक़ी मंज़िल ॾांहुं विख वधाए। सिंधूअ जे चपे चपे ते संतनि जो वासो आहे। सिंधूअ जे नगरनि ऐं टकरनि में 1.25 लख पीरनि जी आस आहे। हिते सिंधू नदी ऐं सिंधू देश जी वाखाण कंदे चवे थो त जॾहिं को सिंधू उठ ते चढ़ी करे सिंधूअ जे पटन मां सफ़र करणु, सिंधूअ जे पटन ते सफ़र थो करे त हुनखे एॾो एकांत, एॾो सुठो थो महसूसु थिए जो पंहिंजी सुध ॿुध विसरी थो वञे ऐं हुन साईंअ जे राह ॾांहुं हले थो, विख वधाए थो ऐं हिन नासवंत दुनिया खां मन हटाए थो छॾे। एतिरो मतिलबु गुम थो थी वञे जो हू सभु कुझु विसरी थो वञे। अॻियां लेखक चए थो त सिंधूअ जे चपे चपे ते संतनि जो वासो आहे। 1.25 लख पीरनि जी आस आहे सिंधूअ ते। अॻियां लेखक लिखे थो त दुनियावी वॾाईअ ऐं तवारीख़ी भबके जो सिंधूअ जे वादीअ में नाव बि कोन्हे। सिंध जे रवायतुनि ऐं इतिहास में न हुकुमराननि ऐं जंगजूनि जो ज़िक्र आहे, न अवतारनि ऐं पैगंबरनि जो विस्तार ई आहे। सिंधियुनि जो ज़ोर आहे पाण विञाइण ते ऐं न पाण वधाइण ते, तनाईअ या एकांत ते त गोड़ गंबोड़ ते, साईंअ सां मिलण ते, इन जगत में प्रसिद्ध थियण ते। भला जिते आब ऐं मिटी लहजे लहजे में पिया यादगिरी ॾियारींदा त हीउ संसार बुदबुदो आहे ऐं वाड़ीअ जो कोट आहे। जिते जेॾांहुं निहार त पाणीअ जी अछ या सुनसाट, बरपट कर्रा डूंगर कह घणे ऐं वाटनि ते वारी, तिते दुनियावी शान ऐं शौक़त दिलि खे कीअं डोलायमान कंदा। लेखक केॾी न सुठी ॻाल्हि चई आहे ऐं केॾो न गहराईअ जी ॻाल्हि चई आहे हिन में त सिंधू वासी जेके आहिनि उहे दुनियावी वॾाई ऐं तवारीख़ी भबके जो उन्हनि ते को असरु कोन थो थिए। इन करे सिंधू वासियुनि जो को इतिहास कोन्हे, को ज़िक्र कोन्हे ऐं को पंहिंजो न त को अवतारनि जो ज़िक्र आहे, न को पैगंबरनि जो ज़िक्र आहे। हू त सिंधूअ जी धरती, सिंधू माता जो जल हर समय इंसान खे इहो ई थो यादि ॾियारे त हीउ संसार जेको आहे उहो बुदबुदो आहे, वाड़ीअ जो कोट आहे जेको हिकु ॾींहुं ढही वञिणो आहे। इन करे हू हर ॻाल्हि खां मथे आहिनि ऐं हिन संसार खे हिकु क्षण वांगुरु सम्झनि था। अॻियां लिखे थो त इन ई सबबु सिंधी तौकली आहिनि, ज़िंदह दिलि आहिनि। जीअं सिंधूअ जे जायुनि में काराण कान्हे, अंदरां हिकु ॿियो कोन्हे ऐं न बुर्ज आहिनि, न मीनार, न तहखाना, न बुलबुलैया, तीअं सिंधूअ जे माण्हुनि में फ़रेब कोन्हे, रियाव कोन्हे, ॿियाई कोन्हे। अहिड़ा आहिनि सिंधूअ जी भूमि। लिखे थो इन ई करे सिंधी जेके आहिनि तौकली कोन्हनि, ज़िंदह दिलि आहिनि, हमेशह ज़िंदह दिलि रहनि था। जीअं सिंधूअ में पुराणियूं जायूं कोन्हनि, के मंदर पुराणा कोन्हनि, के महल कोन्हनि, के माणियूं कोन्हनि, रुगो आहिनि मोहन जा दरा। इन ई रीति बि इन ई तरह सिंधुनि
माण्हुनि जे मन में को फ़रेब कोन्हे, को ॿियाई कोन्हे, को रिहाउ कोन्हे। हू त मस्तु मौला आहिनि ऐं पंहिंजे देश लाइ पंहिंजी धरतीअ ते रही करे महिमान नवाज़ी में विश्वास था रखनि ऐं ख़ुशि था रहनि। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। धन्यवाद।